नासिम माजिद में एक ॾींहं वारी मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें मरीज़नि जी चकास करे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। वधीक तफ़सील वज़ीर अली नोहानी जी हिन रिपोर्ट में। सिंध जो मान अॼु बि उन्हनि नामियारे किरदारनि जे करे मथां आहे जेके पंहिंजे वस ऐं सघ अवाम जी ख़िदमत करण ते यकीन रखनि था। अहिड़नि ई किरदारनि में मांझनि जा रवासी बि शामिल आहिनि जेके अवाम जे दर्दनि ऐं पीड़ाहनि खे महसूस कंदे सिहत जूं सहूलियतूं फिराइम करण जे लाइ मैदान अमल में आहिनि। मांझनि तालुके जे सरकारी अस्पताल में सिहत जूं सहूलियतूं न हुजण ते करे डॉक्टर शाज़ेब कुरैशी ऐं संदसि वनी डॉक्टर दुआ कुरैशी तरफ़ां मांझनि में हिकु ॾींहं वारी मुफ़्त जनरल मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें मांझनि शहर जे ऐं उन जे आसपास जे सवे ग़रीब मिसकीन मरीज़नि ऐं ॿारनि कैंप ते पहुता, जिन जो डॉक्टर मुफ़्त चकास करे ऐं दवाऊं बि ॾिनियूं। उन मौक़े ते डॉक्टर शाज़ेब कुरैशी ऐं मरीज़नि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु हिकिड़ो फ्री मेडिकल कैंप हयो, नोबल कॉज़ लाइ हयो त कुझु माण्हुनि खे फैसिलिटेट करे सघां। मरीज़ जेको हींअर वधीक पियो अचे इहो त डायरिया जो ॾाढो पियो केस अचनि, डायरिया तमामु केस, मादे जा केस तमामु पिया अचनि। टियों अलाए कि असां RTI ॾाढो पियो अचे, रिस्पायरेटरी इन्फेक्शन ॾाढो पियो अचे असां वटि। मादे तकलीफ़ तन सीने जी तकलीफ़ ॿारनि खे ॾाढी पई थिए, मौसम जेको अचानक चेंज थियो आहे इहो सीनो तकलीफ़ ॾाढो ख़राबु पियो करे। खंघि जो बुखार 2 टे ॾींहं थिया आहिनि जेको छॾे कोन थो। डॉक्टर तमामु सुठो आहे, दवाऊं सुठियूं थो लिखे ऐं अलाह साईं कंदो त हिन जे हथ मां असांखे शफ़ा थींदी। सुठो मतिलबु नेकी वारो कमु आहे ऐं अलाह साईं कंदो त हिन में क्लिनिक कामयाबु थींदी ऐं हिन ग़रीब माण्हू जेके बि ईंदा उन्हनि खे अलाह साईं शफ़ा ॾींदो। हिन थोरो जंग में साह घटि थी वियो आहे, 6 महीना खनि थिया अथव त डॉक्टर खे ॾेखारियो हिन खां पोइ थोरो जंग माना कमु छॾे वियो, अकेले थो जंग खे हले सुठो आहे माशाल्लाह। डॉक्टर ॾाढी ख़िदमत करे थो असांजी। शाज़ेब सां गॾु वज़ीर अली नोहानी, धरती टीवी न्यूज़।